दोस्तों, एक बादशाह दस्तरख़्वान लगाइण जो हुकुम ॾिनो ऐं पंहिंजे ख़ासि माण्हुनि खे मानी खाइण जी दावत ॾिनी। जॾहिं दस्तरख़्वान लॻी वियो त हिकु ख़ादुम पंहिंजे कुल्हे ते ॿोड़ जी देगिड़ी खयूं पिए आयो। पर जॾहिं हू बादशाह जे वेझो पहुतो त मथसि बादशाह जो एॾो त रोब ऐं दबदबो तारी थी वियो जो संदसि पेर तिरकी वियो। नतीजे तौरु देगिड़ीअ मां शोरबो किरी ऐं बादशाह जे कपड़नि ते लॻो। बादशाह गुस्से में बाहि थी वियो ऐं उन ख़ादिम खे क़त्ल करण जो हुकुम करे छॾियो। ख़ादिम जॾहिं बादशाह जो गुस्सो ॾिठो ऐं खेसि पक थी वई त बादशाह खेसि ज़रूरु माराईंदो त हुन देगिड़ीअ में मौजूदु सॼो शोरबो खणी बादशाह जे मथे ते ऊंधो करे छॾियो। बादशाह रड़ करे चयो त तुंहिंजी बर्बादी थिए, ही तूं छा करे रहियो आहीं? ख़ादिम निहायत आजिज़ीअ सां अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, मूं हीअ हरकत तव्हांजी इज़्ज़त, शान ऐं गैरत खे बचाइण जे लाइ कई आहे। बादशाह हैरत मां पुछो त इहो वरी कीअं? तंहिं ते ख़ादिम चवण लॻो त मूंखे डपु थियो त मुंहिंजे क़त्ल खां पोइ माण्हू ईअं न चवनि त असांजो बादशाह केॾो न ज़ालिम आहे जंहिं मामूली ग़लतीअ ते पंहिंजे ख़ादिम खे माराए छॾियो। जेतोणीकि मूंखां इहा ग़लती ॼाणी वाणी न थी हुई, पोइ माण्हू तव्हांखे ज़ालिम सम्झण लॻंदा। तंहिं करे मूं हीअ वॾी ग़लती ॼाणी वाणी कई आहे त जीअं जॾहिं माण्हुनि खे इहा ख़बर पवे त हू इन खे मामूली ग़लती न सम्झनि। अहिड़ीअ तरह तव्हांखे बि माफ़ी घुरण जी ज़रूरत न पवंदी ऐं तव्हांजो रोब ऐं दबदबो बि माण्हुनि जे दिलुनि में क़ाइमु रहंदो। ख़ादिम जी इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह थोरी देर जे लाइ कंधु हेठि करे सोचण लॻो। पोइ कंधु मथे खणी चयाईं त अए बुछड़े अमल खां पोइ बहितरीन अंदाज़ में माफ़ी घुरण वारा, असां तुंहिंजी हिन वॾी ग़लतीअ खे तुंहिंजे अक़ुल वारी ॻाल्हि ऐं तुंहिंजी सुहिणी घुरंदड़ माफ़ीअ सबबि माफ़ करे छॾियो। वञ, तूं अलाह जी रज़ा जे लाइ अॼु खां आज़ादु आहीं।